अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम फलाह आखिरत में तवाके भलीकार। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद व आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुरान शरीफ़ त हिकिड़ो बहर आहे ऐं जिथां टुॿी हणंदव तव्हांखे मोती मिलंदा। जेतिरी गहरी टुॿी हणंदव उते तव्हांखे वॾा मोती मिलंदा। लेकिन हिन बहर में पातार में बि मोती त सितह ते बि मोती आहिनि, सिर्फ़ु हिन क़ुरान खे सम्झणो आहे। हाणे क़ुरान पाक में हिकिड़ो लफ़्ज़ अचे थो त कज़बू माना न मञण वारा, ऐं न मञण वारनि उन्हीअ खे चइबो आहे जेको हीउ चवे त हीउ अलाह जो क़ुरान आहे ऐं उन अदब बि करे, पर इहो कॾहिं बि उनखे फ़िक्र न थिए त हीउ चवे छा थो। इहो क़ुरान खे कोन थो मञे। जंहिंखे इहो फ़िक्र न आहे त हिन में छा अलाह असां सां ॻाल्हायो आहे, छो त कलामुल्लाह माना अलाह ताला गुफ़्तगू थो करणु चाहे असां सां। हज़रत अली करम अल्लाह वजह फरमायो त जॾहिं मां अलाह सां ॻाल्हाइणु चाहियां थो त निमाज़ पढ़ंदो आहियां, ऐं जॾहिं मां चाहींदो आहियां त मूंसां अलाह ॻाल्हाए त मां क़ुरान पढ़ंदो आहियां। त हक़ीक़त में क़ुरान जी माना आहे त अलाह छा थो चवे। पोइ जंहिं वटि इहा नियत न आहे त अलाह छा थो चवे त माना सम्झो त हीउ हुनखे कज़बू में अची थो वञे। हाणे अॼु मुंहिंजो सॼो मौज़ू इहो आहे। शुरूआत कयूं था, आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द ख़सिरल लज़ीन कज़्ज़बू बिलिक़ाइल्लाह। ख़सिरल लज़ीन, ख़सिर खसारे मां निकितो आहे। चए थो इहे फेल थी पवंदा, नापास थींदा, इहे टोटरे में वेंदा, नुक़सान में वेंदा, जिन खे इहो यकीन ई कोन्हे त अलाह जे आॾो पेश थियणो आहे ऐं हिसाब किताब अलाह खे ॾियणो आहे या रिज़ल्ट वठणी आहे। हत्ता इज़ा जाअतहुमुल साअत बग़दतन, ऐं जॾहिं ओचितो मौत ईंदनि, कालू त फ़रिश्तनि खे ॾिसी चवंदा या हसरतना अला मा फ़र्रतना फ़ीहा, चवंदा हाय घोड़ा, असांखे ॾाढो अफ़सोस थो थिए पंहिंजे ज़िंदगीअ ते जेको असां गुज़ारे आया आहियूं। वहुम यहमिलून औज़ारहुम अला ज़ुहूरिहिम, ऐं उहे पंहिंजे गुनाहनि जा वॾा भार खणंदा पंहिंजे पुठियुनि ते। अला सअ मा यज़िरून, अलाह चए थो केॾो बुछड़ो वज़न हूंदो जो के ढोईंदा उन वक़्तु। तंहिंजे कर जिन खे इहो यकीन नाहे त हीउ कोर्स जो किताबु आहे ऐं हिन मां असांजो हींअर पेपर हले पिए थो ऐं हिन खे पढ़ण खां सवाइ पेपर में वेठा आहिनि, त पोइ उहे आहिनि जिन खे हिन ते यकीन कोन्हे ऐं हुननि खे इहो बि नाहे त हिन पेपर जी रिज़ल्ट अलाह खे ॾाढो मिलंदी असांखे बिलिक़ाइल्लाह। त पोइ इहे हसरत कंदा त हाय पेपर ॾिनोसीं, पढ़ियासीं कोन, तॾहिं फेल थिया आहियूं, अलाह ताला फरमाए थो। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो त वकाल लज़ीन कफ़रू, केरु था चवनि त हिन क़ुरान खे पढ़णु ज़रूरी कोन्हे, माना करणु ज़रूरी न आहे। अने केरु था चवनि त हिन खे हीउ जेको अलाह सां कोन थो ॻाल्हाए, जेके चवनि था लन नुमिन बिहाज़ल क़ुरान वला बिल्लज़ी बैन यदई, चवनि था न असां हिन खे मञूं था, न अॻियनि क़ुरान खे मञूं था। वलौ तरो इज़ ज़ालिमून मौक़ूफ़ून इंद रब्बिहिम, पोइ अहिड़ा माण्हू जेके फेल थी अलाह जे आॾो अची बीहंदा, जेकॾहिं तव्हां उन्हनि खे उन वक़्तु जेकॾहिं सीन ॾिसो त अलाह फरमाए थो वलौ तरो इज़ा वुक़िफ़ू अलन नार, ऐं पोइ जहन्नम जी बाहि ते जॾहिं बीहारिया वेंदा फ़क़ालू, त रड़ियूं करे चवंदा या लईतना, हाय घोड़ा नुरद, चवंदा काश असांखे सेकंड चांस मिले, वला नुकज़िब बिआयाति रब्बिना, त पोइ असां अलाह जे हिन क़ुरान जे आयतुनि खे माना सां पढ़ंदासीं, इन्हनि खे इग्नोर न कंदासीं। व नकून मिनल मोमिनीन, उन जे नतीजे में असां ईमान वारा थींदासीं। माना ईमान ईमान अलाह जी गुफ़्तगू ॿुधण सां थिए थो। वइज़ा तुलियत अलैहिम आयातुना ऐं फ़ज़ादहुम ईमाना, जेको जॾहिं क़ुरान उन्हनि पढ़नि था, सम्झनि था त ईमान वधे थो। ईमान जो बैरामीटर हिन क़ुरान जी ॿुधण सां थिए थो। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो इन लज़ीन कज़बू बि आयातिना वस्तकबरू। हाणे हिनखे कंहिंखे जेको आहे सो चवनि था त असांखे ज़रूरत न आहे त अलाह छा थो चवे, इहे उहे आहिनि जेके तकबुर कनि था।
हिन खां तकबुर था कनि। माना इन जो मतिलबु आहे अलाह जहिड़ी वॾी हस्ती जंहिं असांखे पैदा कयो आहे, जंहिं असांजे सॼे जिस्म खे माउ जे पेट मां ठाहियो आहे, उन जी ॻाल्हि न ॿुधण खे मुतकबिर चइबो आहे, तकबुर करण वारे खे चइबो आहे। त उन्हनि जो छा थींदो, ला तुफ़त्तहु लहुम अबवाब समा वला यदखुलून जन्नत हत्ता यलजल जमल फी सिमिल ख़ियात। त चई पोइ अहिड़नि माण्हुनि जे लाइ जन्नत में वञणु मुमकिन कोन्हे, जीअं इहो मुमकिन नाहे त सुईअ जे पाखे मां उठ खे लॻाए छॾिजे। व कज़ालिक नजिज़िल मुजरिमीन, इन्हनि मुजरिमनि खे अलाह पाक फरमाए थो त इहा ई सज़ा थींदी। लेकिन अलाह साईं ॿी ॻाल्हि बि करे थो, चए थो स असरिफ़ अन आयाती अल्लज़ीन यतकब्बरून फिल अर्द बग़ैर हक़। चए थो त हिकिड़ो त क़ुर ॾे पाण माण्हू अचनि कोन था, पर हिकिड़ा वरी जिन खे अलाह क़ुर ॾे वेझो ई नथो अचणु ॾिए। घर में पियो हूंदो, मिटी चढ़ी वई आहे, पोतियूं वेड़ियूं पियनि, पर कॾहिं बि उन माण्हूअ खे कोन थींदी त खोले पढ़े त छा थो चए। किन जे लाइ? उहे आहिनि अल्लज़ीन यतकब्बरून फिल अर्द बग़ैर हक़, जेके हिन दुनिया ते तकबुर कनि था बग़ैर हक़, माना उन्हनि खे को हक़ु कोन्हे को। मिसाल तौरु हिकिड़े माण्हू तकबुर थो करे त मां ऊची ज़ात जो आहियां, हा त हीअं करे थो हले, माण्हू पहिरें पई मिलनि था। पोइ अलाह ताला जेकॾहिं को माण्हू इन ॻाल्हि जे करे तकबुर थो करे त हिनखे चए थो स असरिफ़न आयाती अल्लज़ीन, इन खे क़ुर खां परे कंदो, वेझो ई अचणु कोन ॾींदो। हिकिड़ो माण्हू वरी पंहिंजे ॾोकड़नि ते या जेके पैसो अथसि उन ते तकबुर करे वॾी गाॾीअ मां लहे थो। इहे तकबुर जेको आहे सो इंसान खे कोन चुगाए। ऐं हिकिड़ो इंसानु जेको आहे न सो पेशाब काकू साॻियो ई थो करे, पोइ तकबुर छा जो आहे? ऐं इन तकबुर करण जे करे जेको आहे सो अलाह ताला जेको आहे सो हिनखे क़ुर खां परे थो। ऐं यरो कुल आयतिन ला यूनू बिहा, पर जे हुनखे सॼियूं बि आयतूं ॾेखारी ॿियूं केरु ॿुधाईंदो न, तॾहिं बि हुनजी दिलि ते अहिड़ो कारो पथर चढ़ियल आहे जो हुनखे ईमान कोन ईंदो। वहीं यरो सबील रुश्द, ऐं चए थो इहे उहे माण्हू आहिनि जंहिंजी हिकिड़ी बिहेवियर हीअं डेवलप थी वियो आहे। कहिड़ो? जे ॾिसंदा इहे नेकीअ जो कमु आहे, कंहिं ग़रीब जी मदद थी थिए, कंहिंखे साफ़ पाणीअ जी स्कीम आहे, ला यतख़िज़ू सबीला, उन में परवाह कोन कंदा, उन्हनि खे हथ ई न विझंदा। वहीं यरो सबील गई, जिथे बुराई जो रस्तो ॾिसंदा, ज़ना जो रस्तो ॾिसंदा, डांसूं ॾिसंदा, शराब ॾिसंदा, बुरो रस्तो ॾिसंदा, यतख़िज़ू सबीला, झटि उन में ट्रिपी पवंदा। ज़ालिक, इहो इन्हीअ जी इन जी साइकोलॉजी ईअं थी वई आहे भई अन्नहुम कज़्ज़बू बि आयातिना व कानू अनहा गाफ़िलीन, जो क़ुर खां माण्हू गाफ़िलान करे माना करे पढ़ी कान अथनि त अलाह छा थो चवे। अरबनि खे माना जी ज़रूरत कान्हे का, लेकिन असांखे त सिंधीअ में करणी आहे। हाणे मां तव्हांखे ॿ क़ुर शरीफ़ ॾेखारियां थो। हे आहे अली ख़ान अबड़ो जो, हीउ पूरो सिर्फ़ु क़ुर ही सिंधीअ में आहे, अरबी कान्हेसि। वरी अहिड़े नमूने सां हीउ ॿियो क़ुर पाक आहे मोहम्मद उस्मान ॾीपलाई जो, इहो बि 100% सॼो क़ुर सिंधीअ में आहे, हिन में अरबी कान्हे। हिन मां फ़ाइदो छा आहे त जेके चवनि था त क़ुर जे पढ़ण लाइ वुज़ू खपे, हालांकि इन ते बि इख़्तिलाफ़ आहे त इहे जेके वुज़ू जूं ॻाल्हियूं कनि था इहो क़ुर खां परे करण वारियूं ॻाल्हियूं आहिनि, पर घटि में घटि हिन ते त इतफ़ाक़ आहे त छाकाणि त हिन में अरबी कोन्हे, त इन करे बिना वुज़ूअ जे हर हाल में मायूं औरतूं उनखे पढ़ी सघनि थियूं। ऐं तव्हांखे मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां त हिन में जेको पहिरियों हिकिड़ो सिंधीअ में जेको क़ुर शरीफ़ छपियो हो, उहो ताज मोहम्मद अमरोटीअ जो, यानी अचे थो त सिंधी ॿोलीअ में क़ुर मजीद जो पहिरियों मक़बूल आम तर्जुमो मौलाना सैयद ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह जो हो, जंहिं 1934 में पहिरियों भेरो बिना अरबी मतन जे शायदि, माना पहिरियों क़ुर जेको 1934 में थियो सो बि उन में अरबी कान्हे। असल ॻाल्हि ई आहे न, ॾिसो अरबी असांजे लाइ ज़रूरी आहे, छो त निमाज़ में अरबीअ में आयतूं पढ़ियूं, इन जो को ॿियो अल्टरनेट न आहे। लेकिन इन्हीअ खां अलावा क़ुर असांजो उहो आहे जेको अलाह असां सां ॻाल्हाए, असांखे सम्झ में अचे त अलाह असांखे छा थो चए। तंहिंजे करे तव्हां ॾिसंदो वञी इंटरनेट सो त जेके आहिनि से ताज वारा बि उर्दूअ में क़ुर छापनि था बिना टेक्स्ट जे। हाणे जेको दुनिया में इस्लाम तेज़ी सां फैलिजे थो, उन में हुन जा क़ुर अंग्रेज़ी में आहिनि, जंहिंमें अरबी टेक्स्ट कान्हे का, रुगो जी तर्जुमो आहे। हिन में बि हर आयत जो तर्जुमो आहे, त असांजी ॿोली असां ताईं क़ुर पहुची थो वञे, अलाह गुफ़्तगू करे थो, असां पहुची। हिननि क़ुर मां इहो फ़ाइदो आहे त असां हिंदू भाउरनि खे बि ॾेई सघूं था। हाणे जेकॾहिं असीं हुनखे अरबी वारो क़ुर ॾींदासीं न, या अरबी लिखियल हूंदी हुनजे ॿारनि खां थींदी, पोइ हणो डंडो हुनजे मथां साईं क़ुर जी बेइज़ती थी वई। हीअ त सिंधीअ में लिखियल आहे, जीअं अख़बारूं हूंदियूं आहिनि, अख़बारुनि में बि क़ुर जूं वारियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, पोइ उनखे त केरु वुज़ू करे कोन थो पढ़े। तंहिंजे करे हीअ क़ुर असां वटि अवेलेबल आहिनि, जेके असांजी मस्जिद आहे बाईपास ते, हे क़ुर सिंधीअ में अवेलेबल आहिनि। अचो असां वटां वठी वञो, पंहिंजे हिंदू भाउरनि खे ॾियो, घर में माइनि खे ॾियो, ऐं वञी सिंधीअ में हिन जी माना पढ़ो। हाणे इहा ई ॻाल्हि मुंहिंजी हले पई थी त इहे माण्हू जेके इहे चए थो त इहे जेके माण्हू बुछड़े रस्ते ते पसंदि था कनि हलणु,
ऐं नेक रस्ते खे पसंदि कोन था कनि, इन लाइ त कज़बू बि आयातिना व कानू अनहा गाफ़िलीन, हे पढ़नि ई कोन था, तर्जुमो कोन था कनि, त इन करे गाफ़िल आहिनि। ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ अचूं था। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हाणे अल्लाह ताला फरमाए थो त हीउ क़ुरान पाक जेको आहे तव्हां पढ़ो था, जेकॾहिं इन खे पढ़ंदव त आउं तव्हांजी हिन दुनिया में इज़त कंदुसि, तव्हांखे तव्हांजी इज़त वधाईंदुसि। क़ुरान ॿुधो अलाह साईं छा चए, बिस्मिल्लाह रहमान रहीम, वलौ शेना लरफ़अनाहु बिहा। जेकॾहिं असीं चाहियूं त हिन अलाह जे क़ुरान पढ़ी ऐं पेपर में वेहण वारनि खे असां उन्हनि खे दर्जा बुलंद कयूं। वलाकिन्नहु अख़लदिल अर्द, पर हे त ज़मीन में चंबड़ी पिया, वतब हवा, ऐं जेका दिलि चइनि पई उन खे चंबड़ी पिया। पर मसलहू, त पोइ अहिड़नि माण्हुनि जो मिसाल आहे क मसलिल कल्ब, कुते वारो, इन तहमिल अलैहि यलहस, जे मथां हुनजो ॿोरो रखंदो, वज़न रखंदो, तॾहिं बि ज़बान कढी सहकंदो। ऐं ततरुकहू यलहस, ऐं पर जेकॾहिं ॿोरो न रखो, ईअं वेठो बि हूंदो तॾहिं बि सहकंदो। त इहे माण्हू जेके जंहिंजो तालुक़ु हिन सां न आहे, हिकिड़ो त उहे ज़मीन ते किरियो पिया, उनजो दर्जो ज़मीन जो आहे, ऐं टेंशन परेशानी उनखे कान छॾींदी। जे ऑफिस में हूंदा तॾहिं बि टेंशन, पर जे रिटायर थी वेंदा तॾहिं माना वज़न लही विया तॾहिं बि पिया सह कंदा, टेंशन कंदा, घर में चक पिया हणंदा बातियुनि खे। तंहिंजे करे रब फरमाए ज़ालिक मसलुल क़ौमिल लज़ीन कज़बू बिआयातिना, चए थो इहो मिसाल उन्हनि माण्हुनि जो ॾिनो वियो आहे जेके हिन क़ुरान खे कोन था सम्झनि, कोन था पढ़नि। फ़क़्सुसिल क़सस लअल्लहुम यतफ़क्करून, तव्हां इहो किसो माण्हुनि ताईं पहुचायो, इन्हनि माण्हुनि ताईं, त जीअं सोचिनि। हे ॾियो न क़ुरान उन्हनि खे, माना वारा क़ुरान पहुचायो इन्हनि सभिनी वॾनि माण्हुनि खे, चए साईं हिन खे तव्हां पढ़ो, त जीअं तव्हांजो कमु आहे पहुचाइणु। तंहिं करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त बल्लिगू अनी वलो आयतन, तबलीग कयो, भली कयो, पर तबलीग कहिड़ी, हिकिड़ी आयत बि अचेव थी त माण्हू ताईं पहुचाए। हिकिड़ी आयत आहे, हाणे मां विचां मिसाल तौरु क़ुरान शरीफ़ खोलियो आहे। अलाह साईं छा थो चए, वला तदु मा अल्लाह इलाहन आख़िर, अलाह सां गॾु, हे मां ओचितो कढियो आहे न, विचां कढियो आहे, मूं वटि अरबी क़ुरान आहे, त चए थो त अलाह सां गॾु बि कंहिंखे बि न सॼो, ला इलाहा इल्ला हू सभु कम अकेला करे थो, कुल शइ हालिकुन, अलाह खां सवाइ हर शइ हलाक थी वेंदी, इल्ला वजहू, सवाइ रब जे, लहुल हुकुम, सॼो पावर हुन पंहिंजे हथ में रखियो आहे, व इलैहि तुरजऊन, ऐं तव्हां अलाह ॾे वापसि ईंदव। इहा हिकिड़ी आयत मूं तव्हां ताईं पहुचाई न, विचां कढी, त इहा बि इहा ई आयत निकिती। तंहिंजे करे अलाह फरमाए थो बल कज़बू बिमा लम युहीतू बिइल्मिही, माण्हुनि क़ुरान खे छॾे ॾिनो आहे बिना पढ़ण जे। भला तव्हां माना करे ॾिसो, हिन सुफ़े खां हिन सुफ़े ताईं माना अदा कयो, जे तव्हांखे न वणे त पोइ बि चइबो न दादा तव्हां ॾाढा इंटेलिजेंट आहियो, तव्हां हेतिरो क़ुरान पढ़ियो। हाणे मां मिसाल तौरु मां तकड़ में, मूं वटि अरबी आहे पर मां सिंधी में तकड़ थो कयां, माना थो कयां, त चए थो त अलाह साईं फरमाए थो त तव्हां सम्झो था त अक्सर माण्हू क़ुरान खे ॿुधनि था, ईंदे सोचनि था न इहे जानवरनि वांगुरु, पर जानवरनि खां किरियल आहिनि। तंहिं चए थो अलाह साईं अॻिते चए, तव्हां ॾिसो था तुंहिंजो रब कीअं जेको सो पाछा थो वॾा ड्रिघा करे, ऐं जेको कॾहिं अलाह जेकॾहिं चाहे त पाछो बीही रहे, ऐं पोइ इन पाछे खे हलाइण जे लाइ हुन सिजु दलील कयो आहे, ऐं पोइ उन खे अलाह ताला वरी पाछे खे नंढो करे थो छॾे। हू उहो आहे जंहिं तव्हांखे राति लिबास करे ॾिनी आहे, ऐं तव्हांजी निंड तव्हांखे सुकून ॾिनो अथई, ऐं तव्हांजे लाइ ॾींहुं कमकार जे लाइ रोशन कयो अथई। उहो ई आहे जेको अलाह ताला हवाऊं मोकिले थो, जेके तव्हांखे ख़ुशख़बरियूं ॾियनि थियूं पंहिंजे रहमत जूं, ऐं पोइ आसमान मां पाक पाणी किरे थो, ऐं उन सां ज़िंदा करे थो मोल ज़मीन खे, ऐं तव्हांखे पाणी पियारे थो, ऐं इन मां तव्हांखे पाणी पियारे थो, जानवरनि खे पियारे थो, इंसान खे। चए थो हीअ सभु आयतूं तव्हां में इन लाइ मां ज़ाहिर कयां थो त जीअं तव्हां इन खे यादि रखो, लेकिन अक्सर माण्हू नाशुक्र आहिनि। हाणे मां अधु पेज जी माना करे विया, ऐं इहा माना आहे न, त अलाह चए थो तव्हां भला माना त करे ॾिसो, पर तव्हां अॻे ई क़ुरान खे छॾे ॾिनो। कज़ालिक कज़्ज़बल लज़ीन में क़िबलिहिम, तव्हां खां बि अॻियनि क़ौमुनि में केतिरा माण्हू इहो ई कमु कनि। फंज़ुर कैफ़ कान आक़िबतुल ज़ालिमीन, तव्हां ॾिसो त पिननि अहिड़नि ज़ालिमनि जी पछाड़ी कीअं थी। अलाह फरमाए थो योम यहशरहुम, जॾहिं क़यामत ॾींहुं मां हिन खे जमा कंदुसि, कअल्लम यलबसू इल्ला साअतन मिन निहार, त ज़मीन में हिन 60 साल ज़िंदगी ईअं महसूसु कंदा, ईअं गुज़री वई जीअं को मंझंदि जो को पहर। या त आरफ़ून बइन, हिक ॿिए खे सुञाणंदा,
कद ख़सर लज़ीन कज़बू बिलिक़ा अल्लाह, पोइ खसारे में हलिया विया जिन इहो न सोचियो त अलाह सां मुलाक़ात थींदी ऐं मुंहिंजी रिज़ल्ट मिलंदी, वमा कानू मुहतदीन, तॾहिं हुननि खे हिदायत न हुई। अलाह फरमाए थो कुल अरइतुम मा तदऊन मिन दूनिल्लाह, चई भला हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो त तव्हां ॿुधायो त तव्हां अलाह खे छॾे जिन ॿियनि दरनि तां घुरो था, अरूनी चए थो मूंखे ॾेखारियो त भला माज़ा ख़लक़ू मिल अर्द, ज़मीन हुननि छा पैदा कयो आहे, अम लहुम शिरकुन फी समावात, या हुननि जी पार्टनरशिप अलाह चए थो मूंसां आसमान ज़मीन में, ईतून बि किताबिन क़बिल हाज़ा, या त पोइ इन जेका एग्रीमेंट तव्हां वटि आहे जेका मां हिन खे ॾिनी आहे ॾेखारियो, या हिन क़ुर में या कंहिं ॿियनि क़ुर में ॾेखारियो। हता की मां स्टडी कई हिंदुनि जे वेदनि जी, मां त इन मां ॾिठो त हीअ त क़ुर वारा वेद आहिनि, साॻियूं आयतूं आहिनि जेके असांजे क़ुर में आहिनि, उहे 6000 साल पुराणा आहिनि। इन बुनियाद ते मां जेका स्टडी कई त मूं चयो त हिंदू जी मज़हब जेको आहे सो अहले किताब आहिनि, इन्हनि वटि वेद आसमानी आहिनि, अलाह जे तरफ़ां आयल आहिनि, उनखे खणी भॻवान चवनि, ईश्वर चवनि, नाला त अंग्रेज़ी में अलाह खे गॉड था चवनि, पोइ असीं छा कयूं। त इहे जेके आहिनि सो चए थो उन्हनि में ॾेखारियो, ऐं वेद पढ़िया आहिनि उन में किथे बि इहो शिरक कोन्हे को, त अलाह चए थो ॾेखारियो ॿियनि किताबनि में, बाइबल में ॾेखारियो, उहो आसारतन मिनल इल्म, या को साइंटिफिक एविडेंस ॾेखारियो त अलाह अकेलो कोन कमु कयो आहे, हुनखे पार्टनरनि कंहिं चंड ठाहियो आहे, कंहिं ज़मीन ठाही आहे, ॾेखारियो इन कुन तुम सादिकीन, जेकॾहिं तव्हां सचा हो। अलाह फरमाए थो वमन अज़ल मिमन यदऊ मिन दूनिल्लाह, चए थो इन माण्हूअ खां बेवकूफ़, मेंटली रिटार्डेड, चरियो कहिड़ो थी सघे थो जेको अलाह खां सवाइ ॿिए खे सॾे वेठो, मन ला यस्तजीब लहू इला यौमल क़ियामत, जो क़यामत ताईं सॾ बि कोन ॾींदा इन्हीअ खे, वहुम अन दुआहिम गाफ़िलून, बल्कि उहे सॾ ॿुधनि ई कोन था गाफ़िलनि जे सॾनि खां। छो गाफ़िल आहिनि? डिस्टेंस जे करे, छो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नमा नस्मतुल मोमिन ताइर, इंसान नेक इंसान जीअं मोमिन गुज़ारे थो वञे उन्हीअ खे ओॾी महिल जो ओॾी महिल हुन जे रूह खे पखीअ में विझी जन्नत में पहुचाए थो, या लकु जेको लड़के थो वेहे थो फी शजरिल जन्नत, जन्नत जे शजर माना वणनि ते, ऐं उते सॼी उमिरि गुज़ारे थो, खाए थो, पीए थो, हता यर्ज इला जसदी, मोटायो वेंदो हिन क़बर वारे जिस्म में, यौम युबअस, जॾहिं क़यामत थींदी, माना हिन वक़्तु हिन क़बर में कंहिंजो बि रूह कोन्हे को। इहे सभु अलाह जा मोमिन जेके आहिनि उहे सभु जन्नत में वेठा आहिनि, लेकिन जिस्म पोइ मिलंदनि। उन खां पोइ अलाह फरमाए थो वलक़द ख़लक़नल इंसान व नअलमु मा तुवस्विसु बिही नफ़्स, चए थो मां त इंसान खे पैदा कयो आहे न, त जेके तव्हांजे अंदर में जेका मशीनरी विसवसा थी करे, हाणे ॾिसो तव्हां सभु कुझु दिलि में सोचींदा हूंदो त इहा मशीनरी कंहिं ठाही आहे, जंहिं ठाही आहे त चए थो मूंखे ख़बर आहे त तव्हां छा था सोचो, पर न हुन अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, तंहिंजे करे असां तव्हांखे साह जे रग खां वेझो आहियूं, त तंहिंजे करे चए थो त मेंटल केस आहे जो मूंखे वेझो जेको आहे, मां तव्हांजी लफ़्ज़ बि ॿुधां थो, भला हल वात सां मूंखां न घुरो, दिलि में था घुरो त उहो बि मूं वटि तव्हां ताईं मुंहिंजी जेका आहे सो पहुची थी वञे। हाणे ॻाल्हि आहे त अहिड़नि अलाह जे वलियुनि जे नाले जेके आहिनि से उते क़यामत जे ॾींहं ते जॾहिं साम्हूं थींदा त अलाह जा वली त इज़त सां ईंदा साम्हूं, ऐं हुननि जो शान ऊचो हूंदो, पोइ हे जेके शिरक करण वारा आहिनि न, चवंदासीं हे केरु आहे, चवंदा हो फलाणो बुज़ुर्ग आहे, जॾहिं हेॾो मुकबरो कोन, इहो अलाह जो वली आहे, त अलाह खे चवंदा अलाह साईं तूं थो हाणे असांखे जहन्नम में मोकिलीं शिरक जे करे। ॻाल्हि त ॿुध, वज़ार लज़ीन अशरकू शुरकाहुम, जॾहिं ॾिसंदा उन्हनि वॾनि खे इहे शिरक करण वारा, कालू रबना, चवंदा हे अलाह साईं हाउलाए शुरकाउन लज़ी कुना नदऊ मिन दून, इन्हनि खे त पुकारींदासीं तोखां सवाइ, असांखे उमेद हुई त इहे असांजो कमु तोखां कराए ॾींदा, हे तुंहिंजा प्यारा आहिनि, त इन ते अलाह जा वली ॻाल्हाईंदा, अलकऊ अलैहिमुल कौल, जवाब में छा चवंदा, इन्नकुम लकाज़िबून, हलो तव्हां कूड़ा आहियो, माना तव्हां इहो ग़लति कमु कयो, तव्हां कूड़ा हो, ऐं जॾहिं क़यामत जे ॾींहं ते हिनखे गॾु कबो, कानू लहुम आदाऊं, त इहे अलाह जा वॾा बुज़ुर्ग इन्हनि जा दुश्मन थींदा। छो दुश्मन थींदा? छो त तव्हां हुननि जी बेइज़ती पे कई हिन दुनिया में। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो सभु नेक शख़्स अलाह जा वलियुनि जी शान एॾो ऊचो आहे जो हींअर जन्नत में वेठा आहिनि हिन वक़्तु बि, लेकिन जिस्म कोन्हनि, पर हुनखे पखियुनि में विधो वियो आहे, पर ख़ुशि आहिनि ऐं उते खाइनि था पीअनि था। ऐं असां चऊं त न साईं हे ज़मीन में सिम में पियो आहे साईं, त पोइ ज़ाहिर आहे त उहे त चिड़कंदा न उते, त इहा ई थो ॻाल्हि करे बैज़ा हुशर ना, जॾहिं इंसान गॾु कया वेंदा, कानू लहम आदान, इहे जा दुश्मन थींदा, व कानू बि इबादत काफ़रीन, ऐं हुननि जो इनकार कंदा त तव्हां असांखे सॼो हो, हिते इबादत जी माना आहे सॾणु, छो त दुआ मुख़ल इबाद आहे, दुआ इबादत जो मग़ज़ आहे, त हिते मग़ज़ जी माना आहे। तंहिंजे करे अलाह साईं फरमाए थो त ऐं पोइ वरी छा थींदो त वरी हिकिड़ा माण्हू आहिनि
जेके ॾोही आहिनि पाण माण्हुनि खे शिरक में था विझनि। हाणे उहे केरु आहिनि जेके हाणे हिन दुनिया में आहिनि। साओ जुबो पाईंदा, पटको पाईंदा, 8-10 चमचा गॾु हूंदा, वॾो मणियो ॻीचे में पियो हूंदो। पोइ माण्हुनि खे चवंदा, छा चवंदा माण्हुनि खे चवंदा त पंहिंजो अतबियू सबीलना व नहमिल ख़तायाकुम, चवंदा बाबा ॻाल्हि ॿुधो, तव्हां रुॻो असांजो पोयां हलो, व नहमिल ख़तायाकुम, असां सभु गुनाह तव्हांजा असां खणंदासीं। काल लज़ीन कफ़रू लिलज़ीन आमनू, काफ़रू इन लाइ त उनखे चइजे जो शिरक था कराइनि, त उहे ईमान वारनि खे चवंदा अतबियू सबीलना, माना जीअं असां चऊं न तव्हां ईअं कयो, व नहमिल ख़तायाकुम, असीं तव्हांजा गुनाह पाण खणंदासीं। अलाह थो चए न, वमा हुम बिहामिलीन मिन ख़तायाहुम मिन शैइन, अलाह चए थो हिकु ज़रड़ी बि तव्हांजो गुनाह जो वज़न कोन खणंदा। इन्नहुम लकाज़िबून, इहे कूड़ था तव्हां सां हणनि ॾोकड़नि कमाइण जे लाइ। ब्रेक वठी पोइ इंशाअल्लाह मुकमल कंदासीं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ॻाल्हि हले पई त हाणे इहे जेके ठग हिन दुनिया में आहिनि हिन वक़्तु जेके माण्हुनि खे गुमराह कनि था, त असां पहुतल आहियूं ऐं बसि बाबा तूं रुॻो साईं बुज़ुर्ग जो बसि तूं दामन झल त तूं जन्नत में पहुची वेंदे, इहे वरी जहन्नम में गॾु थींदा। हाणे सीन थो ॾेखारे अलाह साईं हिन ठगनि जी, जेके माण्हू हिन दुनिया में उनजे पोयां लॻा आहिनि आसिरे में त असांखे जन्नत में वठी ईंदा, पर पाण जहन्नम में वेठा आहिनि। हाणे ॿुधो अॻिते क़ुर जो डायल, तॾहिं त मां चवां थो न थे अलाह ताला असांजा हर पहलू कवर क़ुर में कया, जेको हिन क़ुर खे सम्झंदो फेल ई कोन थींदो। ॿुधो क़ुर, बिस्मिल्लाह रहमान रहीम, यर्जिउ बादुहुम इला बादिनिल कौल, जहन्नम में हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा। यक़ूलु लज़ीनस तुदइफू लिल्लज़ीन इस्तकबरू, हाणे जेको इहे कूड़ा थियनि था मणिया पाए, इन्हनि खे तो अलाह चए तकबर करण वारा। ऐं जेके वरी PhD डॉक्टर अहिड़नि ठगनि जे पोयां हथ ॿधी बीहनि था, इन्हनि खे अलाह थो चए ज़ईफ़नि वीचारा, इल्मु कोन्हनि को, ज़ईफ़ जाहिल। त इहे जाहिल इन्हनि तकबर करण वारनि खे चवंदा त अड़े जहन्नम में ॾिसी उन्हनि खे चवंदा लौला अंतुम लकुन्ना मोमिनीन, चई निभागव तव्हां न हुजो हा त असां त मोमिन हुजूं हा, तव्हां असांखे गुमराह कयो। त उहे ठग चवंदा काल लज़ी नस्तकबरू, ठग छा चवंदा लिल्लज़ी नस्तुज़िफू, इन्हनि जाहिलनि खे ज़ईफ़नि खे चवंदा चरिया थिया हो छा, नहुन सददनाकुम अनिल हुदा, असां तव्हांखे चयो छा त क़ुर न पढ़ो, असां तव्हांखे हिदायत खां रोकियो छा, बाद जाकुम, जॾहिं की क़ुर तव्हां ताईं पहुची चुको आहे, या को चवे कंहिंजे घर में क़ुर कोन्हे, चवंदा आहिनि बल कुंतुम मुजरिमीन, तव्हां असांजे पोयां अजई लॻो, तव्हां पाण मुजरिम हो। त हू चवंदा जाहिल मिसकीन ज़ईफ़ इन्हनि तकबर वारनि खे, चई वाह वाह, भल मकरु लैल व नहार, तव्हां ॾींहं राति असां सां मकर कंदा हो, ठगियूं कंदा हो, इस्तामरून न, ऐं असांखे आइडियाऊं ॾींदा हो, हुकुम कंदा हो अन नकफुर बिल्लाह व नजल लहू अंदादा, त असां अलाह खे छॾे ऐं ॿियनि दरनि तां घुरूं, तव्हां खां घुरूं या तव्हांजे वॾनि मोलनि खां घुरूं। व असरू नदामत लम्मा राहुल अज़ाब, लेकिन थींदो कॾहिं बि कुझु कोन। पोइ जॾहिं अज़ाब ॾिसंदा त दिलि में निदामत थींदी त असां वॾी हिननि ठगनि जे चवण में ग़लतीअ में अची वियासीं। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो जॾहिं मौत थींदो न त फ़रिश्ता नज़र ईंदा, साह कढण वारा, उनखे सकरात चइबो आहे। ऐं अञा साह कोन निकितल आहे, पर सकरात अची वेंदी त हाणे रुॻो ॻाल्हाए न सघंदो, उहा सीन हेॾे न ॿुधाए सघंदो। हता इज़ा जाअतुम रुसुलुना, जॾहिं मुंहिंजा फ़रिश्ता ईंदा हुनजो यतवफ़ऊनहुम, साह कढण जे लाइ, त कालू, त उहो ॾिसी हुननि जो ऐमाल नामो फ़रिश्ता चवंदा हे ऐनमा कुंतुम तदून मिन दूनिल्लाह, हे जो तव्हां रब खे छॾे ॿियनि खे सॾींदा हो, पुटु ॾे फलाणो कमु करे ॾे, किथे आहिनि उहे? त उहो चवंदा साईं कादू ज़ल्लू वन्ना, साईं असां गुमराह हासीं, असां खां उहे गुम थी विया आहिनि। पोइ शहीदू अला अनफुसुम, ऐं पंहिंजे पाण खे चवंदा अनहुम कानू काफ़रीन, त वाक़ई असां काफ़िर हासीं। तंहिंजे करे चवंदा या वई लता लई तनी, हाय हाय घोड़ा घोड़ा, या वई लता लई तनी माना घोड़ा घोड़ा, असांखे थुक हुजे, लम अतखिज़ फुलाननि ख़लीला, अहिड़नि ठगनि सां असां यारी छो रखी, या अहिड़े बुछड़े माण्हूअ सां मां दोस्ती छो रखी। लक़द अज़ल्लनी अन ज़िक्र बअज़ जानी, इन हरामीअ, इन बदमाश माण्हूअ मूंखे निमाज़ खां रोकियो, क़ुर पढ़ण खां रोकियो, रोज़ वेठो तासूं केॾाईंदो, शराब पियारींदो,
पोइ अलाह फरमाए थो कान शैतान लिल इंसान ख़ज़ूला, बेशक शैतान इंसान खे ख्वार करण जे लाइ आहे। ऐं बाक़ी जेको आहे सो हिन क़ुर तव्हां भली सींगारे रखो, 100 दफ़ा सींगारे रखो, लेकिन कमु कोन ईंदो। मिसाल हीअ आहे जेसिताईं पढ़ंदव न, मसुल लज़ीन हुमिलू तौरात, जिन खे ज़िमेदारी ॾिनी वई हुई तौरात जी या वेदनि जी या क़ुर जी, सुम लम यहमिलू हा, पर उहा ज़िमेदारी पूरी नथा कनि, पढ़नि बि कोन था, माना कोन था, माण्हुनि ताईं नथा पहुचाइनि। क मसल हिमार, पोइ इहे गॾ आहिनि उन वांगुरु आहिनि, यहमिल असफ़ार, जंहिंजे मथां किताब रखियल आहिनि। ज़ाहिर आहे त तव्हां ॿुधायो जेकॾहिं गॾ जे मथां मेडिकल जा बुक रखबा त डॉक्टर थी वेंदो न। बेस मसल क़ौम लज़ीन कज़बू बि आयात ला, अहिड़े क़ौम जो बुछड़ो मिसाल आहे जेके अलाह जे क़ुर खे इग्नोर कयो वेठा आहिनि। वल्लाहु यहदिल क़ौम ज़ालिमीन, अहिड़नि ज़ालिमनि खे अलाह हिदायत कोन ॾींदो। तंहिंजे करे टाइटल थो अचे त ऐसी ज़िंदगी जी रहे, ऐसे ज़िंदगी जी रहे लगता है कि मरने के बाद जी उठने का यकीन ही नहीं। छा था चवनि, ऐज़ा मितना व कुन्ना तुराबन। हे वरी ॿियो ग्रुप आहे, छा था चवनि, अदा मरी वियासीं ऐं हॾा ॻरी वेंदा, ज़ालिक रजुन, भई पोइ वरी केरु उथंदो। पोइ अलाह थो चए न, कद अलिमना मां तनकुसुल अर्दु मिनहुम, चए थो मूंखे त इहा बि ख़बर आहे। अलाह थो चए त तव्हांजो हॾो हींअर कहिड़ो ॻरियो आहे, कहिड़ो मिटी थियो आहे, ईंदन आहे किताबूं न, बि असां सॼो रिकॉर्ड आहे। हे जेके हॾा आहिनि, अलाह चए थो, तंहिंजे करे रब चए थो इन्ना नहनु नुही व नुमीत, अलाह चए थो असां ज़िंदा बि कयूं था, मारियूं था, व इलैनल मसीर, असां ॾे तव्हांखे मोटी अचिणो आहे। चए थो इंसान थो चवे त कीअं हॾा वरी इंसान कीअं ठहंदो, चए थो यह सबुल इंसान अलम नजमा इज़ाम, चए थो इंसान नथो सम्झे त मां इन्हनि हॾनि खे वरी जमा कंदुसि। हॾा छो था जमा थियनि, छाकाणि त हॾा पाण में ॻंढियल कोन्हनि। हिन ॿांह जो हॾो, हीउ हॾो पाण में जुदा आहे, रुॻो रॻू हुनखे रखियो, पर क़बर में जॾहिं इहो मांस ॻरी थो वेंदो, हॾा जुदा थी था वञनि। हे जेको मां तव्हांखे पिक्चर ॾेखारी आहे, हे ॾिसो, हाणे इहे हॾा जुदा थी विया आहिनि, सुतो त पियो आहे, पर जेकॾहिं टंग जे हॾे खे छिकींदो त ओर ते हलियो ईंदो, छो त पाण में ॻंढियल कोन्हनि। इहा ई थो चए अलाह साईं त असां इंसान खे चए थो त इहो थो सम्झे त मां इहे हॾा वरी कोन ॻंढींदुसि, भला कादरीन अलाह अन नुसवी बनाना, बल्कि हॾा त छॾियो, पर मां फिंगर प्रिंट बि तव्हांजो ठाहे वेंदुसि। अलाह फरमाए थो वलक़द कज़्ज़ब लज़ीन मिन क़ब्लिहिम फ़कैफ़ कान नकीर, चए थो त जेको अॻियनि बि इन ॻाल्हि खे कूड़ो सम्झो, पोइ हाणे मुंहिंजी जेका आहे सा पकड़ पोइ कीअं थी थिए इन जे बारे में। तंहिंजे करे चए थो फला तुतिल मुकज़्ज़िबीन, उन्हनि जे त पोयां दोस्तियूं न रखो, उन्हनि जे पोयां न हलो जेके सम्झनि था त हिन खां सवाइ पढ़ण खां सवाइ असां पेपर में पास थी वेंदासीं। ऐं तंहिंजे करे अलाह ताला हिकिड़ो कानून ॾिनो आहे तमीज़ जो, माना कैटेगराइज़ करण जो। कहिड़ो, अम हसिबल लज़ीन नश्तरहू सयात, त जेके माण्हू ग़लतियूं कनि था, हराम खाइनि था ऐं बुराइयूं कनि था, छा उहे सम्झनि था अन नजल मुकल्लज़ीन आमल व अमिल सालिया, त उन्हनि खे ऐं जेके नेक माण्हू आहिनि, नेक अमल कनि था, उनखे बराबरि कंदुसि, छाकाणि त हिनजी ज़ात वॾी आहे ऐं पैसे वारो आहे न। सवान चए थो जेकॾहिं तव्हां ईअं सम्झो था त ईअं थींदो, त अलाह तव्हांखां सुवाल थो पुछे, चए थो सवान महयाहूं ममातूं, तव्हांजा जेके मरी विया आहिनि, जेके तव्हांजा जेरनि बराबरि आहिनि पाण में। हिकिड़ो तव्हांजो चाचो आहे वेठो आहे तव्हांजो ॾाॾो, तव्हांजो ॾाॾो मरी वियो, हाणे ॿिन्ही खे बराबरि करे छॾियव, सा मां इहा हक़ मुनियो, कहिड़ा फ़ैसिला था कयो। अलाह फरमाए थो त केतिरा माण्हू वरी बि कोन सुधरंदा, त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह ख़िताब करे थो। ऐं जेके हाणे दीन जो कमु कनि था, कद नालम, अलाह चए थो असांखे ख़बर आहे, इन्नहू लयहज़ुनुकल लज़ीन यक़ूलून, त अहिड़ियूं ॻाल्हियूं जेके कनि था तव्हांखे ॾुखी कनि था, फ़इन्नहुम ला युकज़्ज़िबून, के तव्हांखे कूड़ो कोन था कनि, वलाकिन ज़ालिमीन बिआयातिल्लाहि यजहदून, इहे असल में अलाह जे आयतुनि खे कूड़ो था कनि, उन सां विढ़नि था। तंहिंजे करे अलाह ताला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो, ऐं इहो हुकुम सभिनी लाइ, कुल तव्हां चओ इन्नी अला बयनत में रबी, जी ॻाल्हि ॿुधो, मूंखे त अलाह जे तरफ़ां आहे पधरो हुकुमनामो आहे, मां इन ते क़ाइमु आहियां। वकज़ब तुम बि, ऐं तव्हां हिनखे नथा मञो, मां ईंदी मां तस्तजुरुन बि, बाक़ी जेको अज़ाब घुरो था मूं वटि कोन्हे को, जेकॾहिं तकड़ि कयो त। हाणे हिकिड़ो माण्हू आहे न, क़ुर पढ़े कोन थो, ज़िंदगी पियो थो गुज़ारे, चवंदा कुझु बि नथो थिए, अंब खाऊं था हज़म थियनि वेठा, पैसा हराम जा मिलनि था, जमा कयूं था, विहाणनि में विझूं था, गदनि में विझूं था, वरी ॿाहिरि घुमणु वञूं था, रोज़ु राति जो शराब, छा थो असांखे थिए। त इन जे जवाब में चए थो त रसूल तव्हां हिनखे चयो मां ईंदी मां तस्तजुरुन बि, तव्हां सम्झो था त तव्हांखे अज़ाब छो थो, इहो मूं वटि कोन्हे। इन हुकुम इल्लल्लाह, इहे सभु आर्डर अलाह पंहिंजे हथ में रखिया आहिनि। यकुसुल हक़ व ख़ैरुल फ़ासिल, बाक़ी अलाह जेको आहे सो सॼो हक़ जो किसो करे थो, ऐं हू सभई फ़ैसिला कंदो। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो वज़रनी वल मुकज़्ज़बीन, चए थो छॾे ॾे, अलाह चई त मूं ते छॾियो।
हे जेके कूड़ो कनि था, उलिल नैम पैसनि वारा, नेमतुनि वारा, व महल हुम कलीला, इन्हनि खे थोरी ढिर ॾे। फज़रनी ऐं जेको आहे सो अलाह चए थो छॾे ॾे मूंखे, वमई यू कज़्ब बिहादल हदीस, जेको हिन ॻाल्हि खे नथो मञे, स नस्तजरिबहुम, मां आहिस्ते आहिस्ते ईअं इन्हनि खे पकड़ींदुसि, मिन हैस ला यअलमून, जो हिनखे ख़बर बि कान पवंदी, ओचितो फ़क़ो वञी कंदा। तंहिंजे करे मां ॿाहूं थो ॿधां, अलाह खे मञो, हे क़ुर शरीफ़ खे माना सां पढ़ो। अलाह ऐं क़ुर शरीफ़ जी तशरी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे, ॿई गॾु आहिनि, इहे ॿई क़ुर आहिनि। तंहिंजे करे हुन हिकिड़ो क़ुर ते प्रैक्टिकली तव्हांखे हली ॾेखारियो आहे, उहो बि ॾिसो, उहो बि हथु करे इन सां गॾु पढ़ो, त अलाह ताला तव्हांखे सिधो रस्तो ॾेखारींदो। असांखे छा थींदो, असांजो त कमु आहे त तव्हां ताईं अलाह जे क़ुर जी सवले सिंधीअ में माना पहुचायूं था। अलाह ताला तव्हांखे बि सिधो रस्तो ॾेखारीनि, मूंखे बि। मां बि को फ़रिश्तो कोन आहियां, कुल बनी आदम ख़ताउन ख़ैरुल ख़ताइन, त हर इंसानु ख़ताकार आहे, लेकिन ख़ताकार उहे बहितर आहिनि जेके तौबा कनि था। आउं बि तव्हां वांगुरु अलाह खां तौबा घुरां थो, मां को बुज़ुर्ग कोन आहियां, को मां त हिकिड़ो क़ुर जो तालिब इल्मु आहियां। अलाह ताला तव्हांखे असांखे सिधो रस्तो ॾेखारे। आमीन। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। पंहिंजी करायो, ज़ारत पंहिंजी करायो।